सही असांजो अर्ज़ी आहे त सूबाई हुकूमत चए थी त भाड़ असां वटि कोन्हे सी, भाण त वॾनि वापारी न गुदाम ते जाम रखियो आहे। सिर्फ़ पैसनि जे करे मुख़्तियाकार अचे थो 200 रुपए ॿोरी जे हिसाब जी उन्हनि खां पैसा वठियो वञे। भाड़ इहो असांखे साॻी ब्लैक ते 3000 था बि मिलनि। जे वफ़ाक़ भाण न ॾे हा त हिननि जे गुदामनि में भाण किथां थो अचे? ॿाराड़ीअ ते तव्हां ॾिसो त ॿाराड़ीअ ते हिननि माण्हुनि भाड़ कढी जेके त उते रखी छॾिया आहिनि। इन्हनि खे लिकाए त मताड़ को असांखे छापो लॻे, जे छापो लॻंदो त जेतिरी भाड़ जी ॿोरियूं उतां ॿार जे 200 जे हिसाब अची तव्हां पैसा वठो मुख़्तियाकार ऐं आबाद हिकिड़ो ज़रायत खातियारा वठी हलिया वञो। हाणे असीं नंढा ग़रीब जेके 5-7 एकड़ वारा ते त ज़लील थी आहियूं। असांजी आबादी बि नथी थिए, असांखे कीअं गुज़र हले त कीअं असीं बचा पारींदासीं। ठीकु आहे निर्मल साहब ॻाल्हि कई, ॻाल्हि में हिकिड़े हिसाब सां वज़न आहे। अगरि त वफ़ाक़ यानी हिननि वफ़ाक़ त कोन ॾींदो आहे भाण, पर अगरि ही फैक्ट्रियुनि मां भाण प्रोड्यूस मतिलबु एतिरो न आयो आहे, सिंध जे अंदरि आहे कोन, त पोइ ब्लैक ते कीअं थो मिली वञे? जी हा, माना किथे न किथे त पियो आहे न। जी हा। ॾिसो मूं वटि साल आउं डीलर आहियां, मूं वटि 100 ॿोरियूं आहिनि। हाणे मूं वटि 2 ऑप्शन आहिनि। हिकिड़ो ऑप्शन आहे त छाकाणि त मार्केट में शॉर्ट आहे माल, त आउं मिसाल 1700 जे बदिरां 3000 रुपए में विकिरो कयां। ॿियो ई आहे, तव्हां 100 ॿोरियूं 1700 जे हिसाब सां विकिणी छॾियां पिया। हाणे पोइ चवां त बाबा मूं वटि कुझु आहे ई कोन। पर हिते इहो थिए पियो त तव्हांखे 3000 रुपए त ॿोरी मिले पई, त मतिलबु माल त मौजूदु आहे। पोइ अॼु ताईं मूं न ॿुधो त कंहिं बि गोदाम ते कंहिं बि हंध ते सिंध गवर्नमेंट को छापो लॻायो हुजे, कुझु कयो हुजे, किथां को आबादी खां रड़ियूं करे 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 वीचारा। ऐं ज़ाहिर आहे हुननि जी बेवसी ऐं हुननि जी फ्रस्ट्रेशन ऐं कावड़ बिल्कुलु जस्टिफाइड आहे। पर मूंखे ॿुधायो यासिर त छा असांजी सोसाइटी थी वई आहे, मां हैरान थियां थो। ऐं केॾी न बेवसी आहे जो करोड़े माण्हुनि जो लॻापो ज़रात सां आहे सिंध में। ठीकु आहे, 2-2.5 करोड़ जो त हूंदो सिधी अणसिधी तरह। उनमें तव्हांखे किथे को 15 माण्हू, किथे 50 माण्हू रुगो हिकिड़ो एहतजाज कंदे मूंखे कॉल कंदे फेसबुक ते कंदे नज़र अचनि था। पर पाण सां थींदड़ एॾी वॾी ज़्यादती जे ख़िलाफ़ किथे को कलेक्टिव पाण खे को रिएक्शन नज़र नथो अचे। त अजीब त ॻाल्हि आहे न, ही अजीब त ॻाल्हि आहे न। सो अगरि मतिलबु ज़ाती खे सोसाइटी हज़म कंदी वञे थी त ज़ाती कंदड़ ज़ाती वधाईंदा वञनि था। अॼु खां पहिरीं माकड़ ईंदी, पाणी जी खोट हूंदो, इहो सभु मसइला असीं ॿुधंदा हुआसीं ज़रात सां, जाली ॿिज ऐं भाण ऐं हीअ सभु ॿुधंदा हुआसीं मसइला। इहो पहिरियों दफ़ो ॿुधो त उहो सभु फॿी विया। त हाणे चयो नयो आइटम आहे। ऐं हिन में आउं सम्झां थो त अरबे रुपया कमाया हूंदा जिन्हनि बि इहो कयो ऐं जिन्हनि हिननि ते ढक रखियो। अरबे रुपए जो गेम हूंदो इहो भाण वारो जेको आहे। इन्फ्लेशन जो हिकिड़ो तूफ़ान क्रिएट करण जी कोशिशि थी कई वञे, या त अहिड़े तरीक़े सां, या त ॿियो सम्झ में अचे थो त कहिड़े तरीक़े सां एग्रीकल्चरल इकोनॉमी खे ख़तमु, मतिलबु हिकिड़ो केरु थो करणु चाहे। उहा ई ॻाल्हि सम्झ में मतिलबु ही कहिड़ी माफ़िया आहे? हिकिड़ी शुगर माफ़िया, हिकिड़ी लैंड माफ़िया, हिकिड़ी फलाणी माफ़िया, ही कहिड़ी माफ़िया आहे? भाण माफ़िया छा आहे? ऐं ही कहिड़ा मतिलबु ही छा किसो छा आहे? सो ॻाल्हि इहा आहे त अगरि त ॾिसो न, मां त चवां थो फेडरल हुकूमत बि उनजो कन ते जूं नथी सुरे त भई जेके इहो क्लैरिटी ॾे त छा हिन दफ़े प्रोडक्शन घटि थी आहे छा? हू जेके फैक्ट्री वारा आहिनि, जेके बि भाण ठाहींदड़ आहिनि यूरिया, ही हू चवनि था त असां पूरो ठाहियो आहे ऐं असां सही रेट ते ॾियूं पिया मार्केट में। त आख़िर मिडल मैन ई उनखे महांगो करे पियो न। छा मिडल मैन जेको आहे कहिड़ी खलाई मखलूक आहे उहो? हा, कहिड़ी खलाई मखलूक आहे? नामालूम अफ़रादनि जेके ही महांगो कयो वेठा आहिनि। ऐं असांजी ॾिसो ज़रात माण्हुनि सां मुंहिंजो शोबो न आहे ज़रात, लेकिन आई कैन अंडरस्टैंड त के माण्हू जो फसल पोखणो हुजे त ज़ाहिर आहे पहिरीं ॾिबो आहे शायदि DAP पोखाई खां ॿिज खां पोइ ॾिबो आहे, ईअं कुझु थींदो आहे। हा, कुझु पहिरियों ई ॾिबो आहे। ठीकु आहे। सो हाणे उहो वीचारो बेवस वेठो हूंदो, छाकाणि ख़बर आहे त अगरि DAP हुन न विधी या ही जेको बि आहिनि यूरिया, त हुनजो फसल घटि लहंदो या ख़राबु लहंदो। त ख़राबु त हुनजे करे कोन थींदो। जी बेवसी आहे। ऐं को पाण खे सभु पाण में गॾु हूंदा, चांहि जी होटलनि ते बि इहे सभु अहवाल कंदा हूंदा, पर जीअं मूं कल्ह चयो त साम्हूं भले रठियूं को ॿियो वञी खाए। जी हा, फ़िलहालु अफोर्ड करे था वञूं असां पाण।